सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 5 सबक 15 इबारती सवालन जो हल मुख़्तलिफ़ तरीक़नि जो इस्तेमाल वर्ड प्रॉब्लम सॉल्यूशन मल्टीपल वेज टू सॉल्व ॾोहिटनि ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां इबारती सवालनि खे हल करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा ॾिसंदासीं। असां साॻियो ई सवाल मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हल करे सघूं था ऐं उन सां असांखे साॻियो ई जवाबु मिलंदो। मुख़्तलिफ़ तरीक़ा इन जे लाइ हूंदा आहिनि जो हर माण्हू जे ज़हन में अलॻि अलॻि मंतक यानी लॉजिक हूंदी आहे ऐं कंहिंखे कहिड़ो तरीक़ो सवलो लॻंदो आहे ऐं ॿिए खे वरी ॿियो तरीक़ो सवलो लॻंदो आहे। तव्हां बि इहे 3-4 तरीक़ा जेके मां ॾेखारियां थो उहे ॾिसो। उन मां तव्हांखे जेको तरीक़ो सवलो लॻे ऐं जेको तव्हांखे वधीक लॉजिकल लॻे यानी तव्हांजे ज़हनी मंतक में पूरो अचे उन खे इस्तेमालु कंदा कयो। हिन सबक में असां मश्क 5-2 जो सवाल नंबर 4 हल कंदासीं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। सवाल चए थो त मारिया जी कुल मिल्कियत 58,000 रुपया आहे। हिन पंहिंजी मिल्कियत जो 16/3 हिसो पंहिंजी माउ खे ॾिनो। उन खां पोइ बक़ाया मिल्कियत जो 1/4 हिसो ज़कात फंड में जमा करायो। ॿुधायो त बाक़ी केतिरी रक़म मारिया खे बची या मारिया वटि बची। हाणे ॿारो असांखे ख़बर आहे त असां पहिरीं हिन मां ॾिसंदा आहियूं त डेटा किथे आहे ऐं घुर्बल छा आहे ऐं उनखे असां अलॻि लिखंदा आहियूं। पर असां हिकिड़ो ॿियो तरीक़ो बि करे सघूं था जो असां डेटा खे ऐं घुर्बल खे हिते मार्क करे छॾियूं। सो हिते असां हिन सवाल में असां मार्क कंदासीं। कुल मिल्कियत असांखे ॾिनल आहे 58,000 रुपया। इनखे मूं गोल पाए छॾियो। उन खां पोइ मिल्कियत जो 16/3 हिसो पंहिंजी माउ खे ॾिनई। इन ते बि असां गोल पाए छॾियो जीअं 16/29 असांजी डेटा आहे। उन खां पोइ बक़ाया मिल्कियत जो 1/4 हिसो ज़कात फंड में जमा करायूं। हाणे सवाल आहे त बाक़ी केतिरी रक़म बची इहो असांखे ॻोल्हणो आहे। हाणे असांखे ऑपरेशन्स ॾिसणा आहिनि त कहिड़ा थींदा आहिनि में अर्थमेटिक ऑपरेशन। उन लाइ असांखे कीवर्ड्स असांखे ॻोल्हणा आहिनि। कीवर्ड हिन में जेके असांखे नज़र अचनि पिया था उहो हिकिड़ो त आहे जो जेको ज़रब जो निशान ईंदो आहे ऐं हिते बि जो आहे उनजे करे बि ज़रब जो निशान आहे। उन खां पोइ आहे बक़ाया जेको कट जो अमल ॾेखारींदो आहे ऐं बाक़ी इहो बि कट जो अमल आहे। सो हिन में ज़रब ऐं कट जा अमल थींदा। डेटा खे मूं बजाए उन तरीक़े सां लिखण जे जंहिं तरीक़े सां पहिरीं लिखियो मां हिनखे हिकिड़ी ॿी टेबल जी सूरत में लिखां थो। हिन टेबल खे जदवल करे छॾियो या टेबल करे छॾियो। हिन में मूं इहो ॾेखारियो आहे त कहिड़ा शयूं असांखे कहिड़ा मुल्ह रक़म में मिलियल आहिनि ऐं कहिड़ा मुल्ह असांखे हिसनि में मिलियल आहिनि। तो असांखे ख़बर आहे त कुल मिल्कियत जेका आहे उहा 58,000 रुपया आहे जेका रक़म में मिलियल आहे। उन खां पोइ माउ खे उन जो 16/29 कुल जो हिन जो 16/29 हिसो मिलियो। ज़कात में जेको बक़ाया बचियसि माउ खे ॾियण खां पोइ उन जो 1/4 हिसो उन ऐं ॻोल्हणो छा आहे त बचियल असां वटि छा आहे बाक़ी केतिरी रक़म बची। सो बचियल असांखे ॻोल्हणो आहे। हाणे हिन में जेका ॾिसो त हीउ हिसो असांखे ख़बर न आहे। हीउ असांखे अददनि में ख़बर कोन्हे। हिसो ख़बर आहे पर रक़म कोन्हे ख़बर। ज़कात जी बि रक़म ख़बर कोन्हे। हिन में त असांखे ॿई ॻोल्हणा आहिनि। सो अचो त हिनखे असां वॾो करे ॾिसूं ऐं हिन खां शुरू कयूं। ॿारो जॾहिं बि असां वटि को अहिड़ो सुवाल हुजे जंहिंमें हिसा ऐं रक़म ॿई ॾिनल हुजनि त उनखे घणो करे तव्हां हिन सूरत में लिखिजो त तव्हांखे वधीक आसानी थींदी। हाणे हिते ॾिसूं था त कुल मिल्कियत ख़बर आहे, माउ जो हिसो ख़बर आहे, ज़कात जेका आहे उहा आहे 1/4 हिसो बक़ाया जो। हाणे बक़ाया छा आहे असांखे बक़ाया त ख़बर कोन्हे। सो इहो बक़ाया बि असांखे ॻोल्हणो आहे। इहो बि असांजो जेको आहे उहो फाइंड करिणो आहे त बक़ाया केतिरो आहे। सो इन लाइ छा कंदासीं जो बक़ाया लाइ असां हिकिड़ी ॿी लाइन ते लॻाए छॾींदासीं। बक़ाया खे ॻोल्हण लाइ हिन बक़ाया खे ॻोल्हण लाइ असां जेको आहे हुते लाइन लॻाईंदासीं। सो इहा मूं लाइन हिते लॻाए छॾी आहे। हिन में मां बक़ाया ॻोल्हींदुसि। हाणे असांखे ख़बर पइजे त विच में असां हिकिड़ो बक़ाया खे बि ॻोल्हणो आहे। यानी कुल मिल्कियत ॻोल्हणी आहे। माउ खे केतिरो सुञो आहे ख़बर आहे। बक़ाया असांखे ॻोल्हणो आहे त केतिरो आहे। ज़कात असांखे ख़बर आहे त 1/4 हिसो। हिते जेको जवाबु ईंदो बक़ाया हुनजो ऐं उन खां पोइ बचियल ॻोल्हणी आहे। सो अचो त असां हिनखे ॻोल्हियूं। पर ॿिनि तरीक़े सां असां हिनखे ॻोल्हे सघूं था। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे जो असां हिसा ॻोल्हे उन खां पोइ जेको बचियल हिसो आहे ॾिसूं त उहो हिन जो हिसो आहे न। ॾिसूं त उहा रक़म केतिरी थींदी। हिन जो उहो हिसो
58,000 जो उहो हिसो जेको आहे उहो ॻोल्हींदासीं, जो मतिलबु ज़र्ब, हिन ॿिन्ही खे ज़र्ब कंदासीं। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे, ॿियो तरीक़ो जेको आहे उहो आहे असां रक़म जे सूरत में ॾिसूं, पर पहिरीं असां हिसनि जे सूरत में था ॾिसूं त जेकॾहिं असां हिसा ॻोल्हींदासीं त कीअं थींदो। सो हाणे असांखे जेको मिलियल आहे उहो मूं हिते लिखी छॾियो, कुल मिल्कियत जो हिसो कोन्हे मिलियल, माउ खे ॾिनई जेको हुनजो हिसो असांखे मिलियल आहे 16/29, बकाया कोन्हे मिलियल, ज़कात जो मिलियल आहे त हिन बकाया जो 1/4। बारो असांखे ख़बर आहे त कुल जॾहिं मिलियल न हूंदो आहे त उहो हमेशह हिकु हूंदो आहे। सो मूं हिते उहो हिकु लिखी छॾियो, कुल मिल्कियत जेका आहे उहा हिकु आहे, तॾहिं हिसनि जी ॻाल्हि हूंदी आहे। हाणे हिक जो ही हिसो कीअं थींदो, यानी कुल जो हिकु हिसो आहे, यानी हिक जो ही हिसो थींदो। हिक जो यानी ज़र्ब कंदासीं हिक खे हिन सां त उहो जवाबु ईंदो असां वटि 16/29, इहो थींदो माउ खे। हाणे बकाया छा थींदो, बकाया असां छा थींदो, जो कुल हिकु हो उन मां 16/29 माउ खे वियो त 1 - 16/29 जेको आहे उहो असांजो बकाया थींदो। हाणे ज़कात जेका आहे उहा 1/4 हिसो बकाया जो आहे, यानी हिन जो 1/4 हिसो आहे। सो उनखे मां लिखंदुसि 1/4 हिसो हिन जो, हिनखे मां ब्रेकेट में लिखिया छो त ही सॼो हिकिड़ो मुंहिंजो मुल्ह कढी उन खां पोइ उनखे 1/4 सां ज़र्ब करणी आहे। हाणे बचियल छा थींदो, बचत असांखे छा मिलंदी हिसे में, त असांखे ही ख़बर आहे त ही हिकु आहे, उन मां ही हिसो माउ खे ॾिनई ऐं ही जेको आहे उहो ज़कात में ॾिनई। सो जेकॾहिं हिक मां असां इहे ॿई शयूं माइनस कंदासीं त असांखे ख़बर पवंदी त केतिरो बचियल आहे। सो मां उहो ई थो लिखां, हिक मां ही 16/29 अची वियो, ऐं उन खां पोइ जेको आहे ही जेको आहे 1/4 मल्टीप्लाई बाय इंटू ब्रेकेट 1/16/29, ही जेको मुल्ह आहे उहो अची वियो। ही असांजो थींदो बचियल हिसो। हाणे ही जेको हिसो आहे उहो आहे छाजो हिसो, 58,000 जो, पर असांखे त रक़म ॻोल्हणी आहे न, छा ॻोल्हणी आहे, रक़म। हिते असांखे ही ॻोल्हणो आहे त केतिरो मतिलबु पैसनि में केतिरो आहे, ऐं इहो थींदो 58,000 जो हिसो। सो हिनखे मां ईअं लिखी सघां थो त 58,000 ज़रबिया ही जेको असां वटि मुल्ह ईंदो इहो। सो इहो असांजो जेको आहे रियाज़ी जो इज़हार ठही वियो हिन सवाल खे हल करण लाइ। अचो त असां हिनखे हल बि करे ॾिसूं। हाणे असां वटि रियाज़ी जो इज़हार अची वियो जेको असां पोएं सुफ़े तां ॾिठो। इनखे असां सभिनी खां पहिरीं ब्रेकेट हल कंदासीं बोर्डमस जे उसूल सां। हीअ ब्रेकेट असां हल कई, उन में जेको आहे 29 असांजो थींदो डिनोमिनेटर, यानी छेद थींदो। 29 ज़रबिया 1 29 थींदो -16। हीअ असांजो पहिरियों स्टेज अची वियो। हिनखे हाणे 29 मां 16 माइनस कंदासीं त ईंदो 13, हिते असांखे ईंदो 13/29। हाणे असांखे ॾिसणो आहे त ब्रेकेट जे ॿाहिरां छा आहे, इन ब्रेकेट खे छॾाइणो आहे। सो ॿाहिरां जेकॾहिं ज़रब जो निशान आहे त असां ब्रेकेट खे ख़तमु करे सघूं था। उनजे करे असां लिखी छॾियो 1/4 ज़रबिया 13/29 ऐं ॿियूं सभु शयूं जीअं जो तीअं हेठि खणी आयासीं। उन खां पोइ असां ज़रब कई 1 ज़रबिया 13 ऐं 4 ज़रबिया 29 त थींदो 13/116। हीअ असांजो थियो। 29 खे 4 सां ज़रब कबी त 116 थींदो। हाणे असांखे छा करणो आहे, जो असांखे हीअ ॾिंगी छॾाइणी आहे जेका विची ॾिंगी आहे। इन ॾिंगीअ खे छॾाइण लाइ असां डिनोमिनेटर कढियो, 116 थींदो डिनोमिनेटर, छो त 29 खे जॾहिं असां 4 सां ज़रब कई तॾहिं 116 आयो, त 116 हिन जो मल्टीपल आहे, हिन जो मल्टीपल आहे, उनजे करे 116 जेको आहे उहो असांजो थींदो डिनोमिनेटर नंढी आम बनस्पत में। सो हिते हिक जी जाइ ते 116 अची वेंदो। 29 सां वंड कंदासीं 116 खे 4 ईंदो, वरी 16 सां ज़रब थींदो, ऐं हिते 116 खे 116 सां वंड कंदासीं त 1 थींदो, ऐं असां वटि हिते 13 ईंदो। निशानियूं ॿई माइनस आहिनि, उनजे करे हिते ॿई माइनस थींदियूं। असां 58,000 जीअं जो तीअं खणी आयासीं, हिते थींदो 116 464 माइनस 13। इनखे अञा बि जेकॾहिं हल कयासीं त 116 मां 64 माइनस कयूं ऐं 13 माइनस कयूं त असां वटि बचंदा 39। 39/116। हाणे असांखे हिन ॾिंगीअ खे छॾाइणो आहे। ॾिंगी छॾाइसीं छो त ॾिंगीअ जे ॿाहिरां ज़रब जो निशान आहे, उनजे करे असां ॾिंगीअ खे ड्राहे छॾियो। हीअ असांजो अची वियो। हाणे हिनखे असांखे सिंप्लीफाई करणो आहे। असां ॾिसूं था त हिन ते कहिड़ा खोड़ा लॻी सघनि था। असां हिते ॾिसंदासीं त ही ॿई जेके आहिनि उहे आख़िरी 16 आहिनि, ऐं उन्हनि ते चैन जो खोड़ो लॻंदो। हिते ॿ ॿुड़ियूं आहिनि, हिन ते बि चैन जो खोड़ो लॻंदो। सो हिन ते असां चैन जो खोड़ो था लॻायूं।
ॿ चौंक 8 ऐं नाए चौंक 36। हिते असां जंहिंजो खोड़ो लॻाईंदासीं 1 चौंक चौक, हिते बचंदा असां वटि 18। ठीकु आहे न, हिते हिकु बचंदो, हिते थींदो 18। सो 18 ते खोड़ो 4 दफ़ा लॻंदो, 4 चौंक 16। उन खां पोइ बचंदा 2 थींदा 20, 20 ते 5 दफ़ा लॻंदो ऐं बाक़ी 2 ॿुड़ियूं अची वेंदियूं। 14,500 भाङे 29। हाणे 29 जो खोड़ो 14,500 ते लॻंदो या कोन लॻंदो। सो उनखे ॾिसण लाइ असां छा कंदासीं, ॾिसंदासीं त हिते 29 में 9 आहिनि, हिते 5 आहिनि। सो 9 खे छा कजे जो 5 में तब्दील थियनि, त 5 सां ज़रब करणी पवंदी, 9 5 45। सो 5 सां असां ज़रब करे ॾिसूं था त हिन ते लॻे थो खोड़ो या न। सो असां 29 खे 5 सां ज़रब करे था ॾिसूं। 9 5 45, 5 4 मथे, 5 10 ऐं 4 14, 145। हिते बि 145, हिनजे करे खोड़ो असांजो लॻी वेंदो। हिन जाती वेंदो 5 ईंदो ऐं हिते असांजो 2 ॿुड़ियूं जीअं जो तीअं अची वेंदियूं। सो हिनखे हाणे असां लिखी छॾियो 500 ज़रबिया 39। हाणे इहा असां सही सिधी ज़रब करणी आहे, 500 खे 39 सां ज़रब करणो आहे, हिन जवाबु अची वेंदो 19,500। असांखे ख़बर पई त मारिया वटि 19,500 रुपया बचा। ॿारो हिन ॿिए तरीक़े में बि असां हिसनि जे मार्फत कंदासीं, पर असां उते हिसनि जो मुल्ह उते ई लिखंदा वेंदासीं, बजाए इन जे जो असां वॾो एक्सप्रेशन ठाहियूं। सो असां नंढा नंढा एक्सप्रेशन करे हिनखे सॉल्व कंदासीं। कुल मिल्कियत असांखे ख़बर आहे त उहो हिसनि में 1 थींदी। मां खे जेको ॾिनई कुल मिल्कियत जो 16 भाङे 29, यानी 1 ज़रबिया 16 भाङे 29, उहो थींदो जवाबु उनजो 16 भाङे 29। उन खां पोइ बकाया छा थींदो, बकाया जेका आहे उहा थींदी 1 मां 16 भाङे 29 माइनस कबो 1 माइनस 16 अपॉन 29, उहो मूं वटि अची वियो 13 अपॉन 29। उहो मुंहिंजे ख़्याल में करे ॾेखारण जी ज़रूरत कोन्हे, हिन महिल असां करे चुका आहियूं। उन खां पोइ ज़कात जेको ॾिनई, उहो हिन जेको बकाया हो उन जो 1 भाङे 4 ॾिनई। मां हीउ सॼो एक्सप्रेशन कोन थो लिखां, हीउ जेको मूं जवाबु अॻु में कढी चुको आहियां, मां इन जवाब खे इस्तेमालु थो कयां। सो इहो मूं हिते इस्तेमालु कयो 1 भाङे 4 जो 13 भाङे 29, 1 भाङे 4 13 भाङे 29 जो, उहो मुंहिंजो थी वियो 13 भाङे 116। उन खां पोइ छा करिणो आहे, जो मूंखे ॾिसणी आहे हाणे बचत। बचल केतिरो थियो, बचत थींदो मूं वटि हिन 1 मां ही कटींदुसि, हिनखे ॿिए रंग सां था ॾेखारियूं, इहो कटियुमि ऐं उन खां पोइ जेको आहे हीउ जेको 13 भाङे 116 जेको ज़कात ॾिनई उहो कटियुमि। सो इहो थी वियो मूं वटि 1 माइनस 16 अपॉन 29 माइनस 13 अपॉन 111। हिनखे असां जेको आहे सॉल्व था कयूं त 116 सां ॾियां भनिपत थींदी ऐं जवाबु हुनजो ईंदो 39 भाङे 116। इहो असां वटि थींदी बचियल हिसो। इहो हिसो छाजो आहे, असांखे ख़बर आहे त इहो हिसो आहे 58,000 जो। 58,000 जो 39 भाङे 116, उहो थींदो 500 ज़रबिया 39 ऐं 19,500। हीउ मां सॉल्व कोन थो कयां, छो त असां हिन महिल सॼो डिटेल में सॉल्व करे चुका आहियूं। जवाबु मुंहिंजो साॻियो ई 19,500 आयो। ॿारो हाणे टे तरीक़े सां हिन सुवाल खे हल था कयूं। इन टे तरीक़े में असां हिसा कोन ॾिसंदासीं, पर हिनखे सो सिधो असां रक़मूं कढंदासीं ऐं रक़म जे मार्फत असां आख़िर में जेको जवाबु असांखे खपे उहो ॻोल्हींदासीं। उनखे ॿारो हिन तरीक़े में असां साॻी क़िस्म जी जदवल ठाहींदासीं या टेबल ठाहींदासीं, पर उन में असां हिते ॻोल्हियल मुल्ह लिखंदासीं। पहिरीं हिसा लिखियासीं, हाणे असां ॻोल्हियल मुल्ह लिखंदासीं। असांखे ख़बर आहे त कुल क़ीमत जेका आहे या कुल मिल्कियत जेका मारिया जी आहे उहा आहे 58,000 रुपया। मुंहिंजो कुल मुल्ह जेको आहे उहो कुल जो उहो 58,000 रुपया आहे। मां खे ॾिनई 16 भाङे 29 58,000 जो, यानी 16 भाङे 29 58,000 जो असां जे करे ज़रब लिखंदासीं। हिनखे असां खोड़ा लॻाया, हिते 29 जो खोड़ो लॻी वेंदो 2 58 थींदा आहिनि, उनजे करे थी वेंदो असां वटि 2,000 ज़रबिया 16 200 32 ऐं 3 ॿुड़ियूं असां वटि अची वियूं। सो 32,000 थी वियो। हिन जो मां खे जेको ॾिनई उहो 32,000 ॾिनई।
हाणे बकाया छा बचियसि, बकाया इहो थियो जेको पाण कुल क़ीमत हुअसि उन मां जेको माउ खे ॾिनई, यानी 58,000 मां 32,000 माइनस कईसीं त असांखे 58,000 हुआ ऐं ही 32,000, 58,000 मां 32,000 माइनस कयोसीं त ही जेको आहे उहो बकाया हुन वटि बचियो। हाणे ज़कात छा ॾिनई, ज़कात ॾिनई हिन बकाया जो 1/4, 1/4 हिन बकाया जो जेको असां हितां खां हेॾे खणी आयासीं। असां जेको खोड़ा हणंदासीं त असांखे अची वेंदो त 1/4 जेकॾहिं कंदासीं त 6,500 थींदो। हाणे असांखे आख़िरी स्टेज आहे हिन में करण जी। हाणे छा आहे, असांखे ख़बर आहे त कुल हिन वटि केतिरा पैसा हुआ, माउ खे केतिरा ॾिनई, ज़कात केतिरा ॾिनई, बाक़ी जेको हिन मां माइनस थींदो उहो बचत हूंदुसि। सो असां 58,000 मां 32,000 माइनस कया ऐं 6,500 माइनस कयासीं त जवाबु आयो साॻियो ई 19,500। पर हुनजो हिकिड़ो ॿियो हिते ई तरीक़ो थी सघे पियो, उहो इहो तरीक़ो थी सघे पियो जो बजाए इहो जो मां 2 दफ़ा जेको आहे न पूरी रक़म आहे मां ही बि माइनस कयां ही माइनस कयां, मूंखे ख़बर आहे त माउ खे जॾहिं ॾेई छॾियईं त उन वटि ही बचियो। सो ही जेको आहे इन ई मां जेकॾहिं मां ज़कात माइनस कयां हा त मूंखे वरी साॻियो ई जवाबु मिले हा। यानी मां जेकॾहिं हिनखे लिखी सघां पियो 26,000 माइनस 6,500 ऐं इते बि मूंखे साॻियो ई जवाबु 19,500 मिले हा। सो इहो सम्झो त हिकिड़ो चौथों तरीक़ो थी वियो। ॿारहो अचो त असां इबारती सवालनि खे हल करण जो तरीक़ो हिकिड़ो दफ़ो वरी दोहिराए वठूं। जेके स्टेप्स आहिनि हुन में उहे दोहिराए वठूं। सभिनी खां पहिरियों स्टेप आहे त पढ़ो ऐं सम्झो, रीड एंड अंडरस्टैंड। पढ़णु ऐं सम्झणु तमामु ज़रूरी आहे, इहो हुनजो बुनियादु आहे। उन खां पोइ फाइंड डेटा रिक्वायर्ड एंड कीवर्ड्स। हुन ॾिसो त डेटा छा मिलियल आहे, घुर्बल छा आहे ऐं कीवर्ड्स कहिड़ा आहिनि। उन खां पोइ मेक एक्सप्रेशन्स यानी रियाज़ी जा इज़हार ठाहियो। हिन स्टेज ते तव्हांखे पंहिंजी लॉजिक या मंतक इस्तेमालु करणो पवंदो जेको तव्हांजे वर्ड्स में लिखियलु हूंदो। उन में उहे कीवर्ड्स तव्हांखे उहो मंतक ॿुधाईंदा, इशारो कंदा, पर असल में जेको लिखियलु हूंदो उहो तव्हां जेको सम्झंदो उन मां ईंदो। लॉजिक मां एक्सप्रेशन ठहंदा। पोइ नंढा नंढा एक्सप्रेशन ठाहे उन्हनि खे गॾियो, कंबाइन एक्सप्रेशन्स, या भली उन्हनि खे अलॻि अलॻि हिकिड़ो हिकिड़ो करे अलॻि हल कयो। उन खां पोइ जेको आहे सॉल्व कयो। तव्हां नंढा एक्सप्रेशन अलॻि सॉल्व करे सघो था ऐं उन्हनि खे कंबाइन करे हिकिड़ो वॾो एक्सप्रेशन ठाहे हिकु दफ़े में सॉल्व करे सघो था। त इहो आहे वर्ड प्रॉब्लम्स खे यानी इबारती सवालनि खे हल करण जो तरीक़ो। ॿारो ही सबक़ असांजो इबारती सवालनि जे बारे में ऐं सिंप्लीफिकेशन जे बारे में बाब जो आख़िरी सबक़ आहे। इन ते असां इहो बाब ख़तमु कंदासीं। ॿारो ही जेके 4 पॉइंट्स मूं तव्हांखे हिन महिल ॿुधायूं इबारती सवालनि खे हल करण जूं, उहे यादि रखिजो, ज़हन नशीन रखिजो। उमेद तव्हां आराम सां सभु इबारती सवाल हल करे वेंदो ऐं घणो करे त दिल ई दिल में हल करे वेंदो। तव्हांखे कागज़ पेंसिल जी ज़रूरत कोन पवंदी। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।